छाला वॾा ख़ुशि आहियो क़ैद टाइट सफ़ा हींअर राति जा 8 पिया थियनि न 8:30 पिया थियनि। जेको माण्हू सोचींदो आहे न ईअं थींदो न आहे, जेको न आहे सोचींदो उहो ई थींदो आहे। तव्हां चवंदव इहो वरी कीअं अहिड़े, मूंखे छॾियो तव्हां हीउ ॾिसो सम्झी वेंदो। हेलो अस्सलाम वालेकुम, मां वाजिद कोलाची, सुञाणो था सभई। अॼु 2 शयूं अथव अॼु जे ॾींहं में मूंसां सिर्फ़ु 2 शयूं थियूं। कहिड़ियूं? हिकु त सुठी ॻाल्हि आहे त मां सवेर उथियो आहियां, पूरा 6:30 या 6 थिया हुया। अलार्म रखियो, राति उथिणो आहे, उथियुसि, सुठी ॻाल्हि आहे। ऐं इंशाल्लाह दुआ कजो अॻिते बि सवेर उथां। ॿी ख़राबु ॻाल्हि आहे, अॼु ॿी ख़राबु ॻाल्हि इहा आहे त अॼु वेनसडे आहे। वेनसडे सां मुंहिंजी का ख़ासि दुश्मनी न आहे, पर मसइलो इहो आहे अॼु जा जेके 3 क्लासिस हिकु टीचर जा, ऐं शुरूआति में जेको पहिरियों क्लास आहे मैथ जो, आख़िर में हिकु लैब। यार छा आहे भला? कल्ह हुयो कश्मीर डे, अॼु वरी क्लासिस। थोरी उलझन फील पई थिए। हींअर बसि इहो ई ॿुधाइणो, छाकाणि ख़ुशी थी मूंखे कैमरा खणी मां पंहिंजो इहो थोरो रिकॉर्ड करे छॾियो। अॼोके ॾींहं में अॼु छा थो थिए हे ॾिसूं था, पोइ हलूं था यूनिवर्सिटी। ॿी सुठी ॻाल्हि ॿुधायां, सुठी ॻाल्हि इहा आहे त खैरपुर में अॼु सी घंटा जैकेट पाइण जी ज़रूरत न आहे। क्लास में सिर्फ़ु हिकिड़ो ई वेठो आहे, एतिरो सवेर आयो आहियां। अॼु जो क्लासिस जेको शेड्यूल हुयो उनखे ॾिसी करे खोपड़ी में इहो ई पे आयो त अॼु जा क्लास जेके आहिनि न असांजी बसि। यार पर ईअं थियो कोन, छो जो अॼु जो जेको पहिरियों क्लास हो मैथ जो, उन में 1/2 कलाक जा असां ईअं वेस्ट कयोसीं त प्रोजेक्टर सेट करण में। प्रोजेक्ट में थोरो मसइलो हुयो, 1/2 कलाक सेट करण में लॻो, बाक़ी 1/2 कलाक पढ़ियासीं। मतिलबु सही आहे। अला ही पीजी लैब न पीजी डिपार्टमेंट आहे। ओ ही असांजो सॉफ्टवेयर डिपार्टमेंट ठहे थो, अञा प्रोसेस में आहे। ऐं हेॾा इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंट हाणे ठहियो आहे। ॾिसो बिल्डिंग न्यू। उन खां बाद में जेके 3 क्लासिस हुया हिकु ई टीचर जा, उहे कोन थिया। छो न थिया? असांजे सीनियर 16 बैच फाइनल ईयर जी इनिशियल प्रेज़ेंटेशन हुई, अॼु उहा थियणी हुई, सो उहा थी वई। उनजे करे असांजा क्लासिस न हलिया। मज़ो आयो। असांजा सॉफ्टवेयर वारा हुया 18 वारा छोकिरा, उहे बि कोई व्लॉगिंग पिया कनि, त उन्हनि मूंखे ॾिठो ऐं बसि छा ॿुधायां, थोरी क्लिप आहे मूं वटि, उन्हनि मूंखे ॾिनी, मां उहा ॾेखारियां थो तव्हांखे। ये भाई हमारे ब्लॉगर है, ये सीनियर हमारे बहुत बड़े फैन है। ये भाई हमारे इंस्पिरेशन है, सबसे बड़ा भाई एक दूसरे को सब्सक्राइब करें। क्लास में वेठो ई हुयुसि, बसि हिकिड़ो सवाल अची वियो त पुछा कयां शागिर्दनि खां, स्टूडेंट्स खां, जेके मुंहिंजा क्लास फेलो हुया, जेके थोरा घणा ॿार मूंखे सीनियर मिलिया, जेके बि मिलिया, मां उन्हनि खां जेखां पुछी सघियुसि मां पुछियुमि। सुवाल इहो हो त यार असां जेको गुज़ारींदा आहियूं वीकेंड, सैटरडे संडे, जेको मंडे ईंदो आहे असांजो, उन जेका आचर वारी राति हूंदी आहे, उन वक़्तु असांजा फीलिंग्स कहिड़ा हूंदा आहिनि स्टूडेंट्स जूं। यार मुंहिंजूं फीलिंग्स जेके आहिनि न, मां चवंदो आहियां बसि इहो मंडे अचे ई न, या त कॾहिं कॾहिं वरी सुबुह जो अखि खुलंदी आहे न, ईअं फील थींदो आहे, माना अखियूं बंदि हूंदे ई ईअं फील थींदो आहे त यार अॼु आचर आहे, सुतो पियो। ख़बर तॾहिं पवंदी आहे जॾहिं केरु मथां कंबल लाहे चवंदो आहे यार छोरा उथी, अॼु मंडे आहे, आचर न आहे।
क्लास 8 बजे स्टार्ट थी सिनेमा 12 बजे क्लास स्टार्ट 12 बजे थी क्लास 12 बजे स्टार्ट थी Mondays. I don't think I hate anything more than I hate Mondays. मां ज्यादा पूरा हफ्ता छुट्टी हुई एकड़ी दी क्लास यार मैं ये कहता हूँ संडे के बाद क़यामत आ जाए, मंडे ना आए। पाणे गोली हणे पर यूनिवर्सिटी ना अचे सूमर वारे ॾींहुं चवां थो अगरि लैब न हो जाए दुनिया जी काई बि ताक़त मंडे ते मूंखे त यूनिवर्सिटी में नथी अची पुॼाए सघे। यार ख़बर थी छो बस पुॼे त अचूं असां हिकिड़ो अर्ज़ु कंदासीं हुकूमत खे त सर इहो जेको आहे न असांखे 3 ॾींहं छुटी ॾेई छॾियो मंडे ते असां आचर क्लास 10 में स्टार्ट हा या ईअं हुजे। आचर जी राति कुझु फील थींदो आहे तोखे? रंगदो मां यार सुबुह जे क्लास Monday just like Monday ही नहीं, हर वीक डे अपने आप को हर किसी चीज़ से मोटिवेट करना होता है और मेरी मोटिवेशन हमेशा यही होती है नेक्स्ट डे आके सोना है फिर से। माना बेहतरीन ॾींहुं हूंदो आहे तुंहिंजे लाइ माना VIP ॾींहुं हूंदो आहे सूमर। सैल्यूट सैल्यूट सर। मंडे बहुत अच्छा दिन मुझे तकरीबन इहो ई हूंदो आहे त मां डेली राति जो ई सोचे सुम्हंदो आहियां त सुभाणे आचर हूंदो आहे, पर अफ़सोस ईअं हूंदो आहे सूमर हूंदो आहे। फ़क़िर इहे हुया ख़्याल जेके मुंहिंजे दोस्तनि पंहिंजनि ॿुधाया मंडे जे ख़िलाफ़ु। अगरि तव्हां बि शागिर्द आहियो जेके ॾिसो था, तव्हां पंहिंजूं फीलिंग्स बि ॿुधाइजो जेके तव्हां जो फीलिंग्स हूंदियूं मंडे जे ख़िलाफ़ु आचर जी राति जो त यार सुभाणे वरी क्लासिस आहिनि, 2 ॾींहं इंजॉय कयो आहे हेतिरो, वरी सुभाणे क्लासिस आहिनि। ईअं इलाही आइडियाज़ ईंदा आहिनि, इलाही ॻाल्हियूं दिमाग़ में ईंदियूं आहिनि। जेका बि दिमाग़ में ॻाल्हि अचेव न हेठि सिधो हेठि हलिया वञो, हेठि लिखियलु हूंदो कमेंट, उते ई दिलि खोले लिखोसि। साहब इहो मुंहिंजो अॼोको ॾींहुं जेको मूं गुज़ारियो। हींअर मां वीडियो एडिटिंग कंदुसि, म्यूज़िक ॻोल्हींदुसि वीडियो जे लाइ। तक़रीबन 2-2.5 घंटा लॻंदा वीडियो एडिटिंग करण लाइ। सो अॼु जो व्लॉग मां हिते ई ख़तमु थो कयां, छाकाणि ॾींहुं बि ख़तमु थी वियो, राति थी वई आहे, हिते ठाहे नथो सघां। उन लाइ 2-2.5 घंटा मूंखे ॾियणा पवंदा एडिटिंग जे लाइ। सो थी सघे 12 खां पोइ बि अचे या 12 खां अॻु में बि अची वञे, अपलोड थी वञे यूट्यूब ते। वॾा पोइ बसि हलूं था, नेक्स्ट टाइम।